खबरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया हैदराबाद खां। हैदराबाद हाली रोड थाने जे हद में मंशात जो सरेआम विकिरो थियण लॻो। SSP हैदराबाद जे मंशात खिलाफ़ सख़्त इक़दामात बावजूदि मंशात फरोश सरगर्म। हाली रोड बटीन स्टाफ फतेह चौक ऐं उन जे आस पास वारनि इलाइक़नि में आइस चर्स ऐं Z21 सफ़ीना मैनपुरी गुटका आम शयुनि जी विकिरो थी रहिया आहिनि, जंहिं सबबि नौजवाननि ऐं नंढनि ॿारनि जूं ज़िंदगियूं तबाह ऐं दिमाग़ी तवाज़ुन मफ़लूज थी रहियो आहे। ज़रियनि मूजिबि इमरान वगल नाले शख़्स हाली रोड थाने जे हद जो प्राइवेट बेटर मुक़ररु थियल आहे, जंहिं पैसनि एवज़ इंसानी जान दुश्मन आइस ऐं कैंसर जो सबबि बणिजंदड़ मंशा ते विकिरो करण जी खुली छूट ॾेई छॾी आहे, जंहिं सबबि हाली रोड थाने जे हद में नशा आवर शयूं ऐं ॿिया गैरकानूनी धंधा जेतोणीकि जुआ सट्टा शिका वग़ैरह सरेआम रोडनि रस्तनि ते हली रहिया आहिनि। हाली रोड थाने जो SHO पाण खे उन शयुनि खां ला इल्म ॿुधाइण लॻियो आहे, जॾहिं त पहिरीं बि हाली रोड जे हद में हलंदड़ मंशात ऐं ॿियनि गैरकानूनी कमनि जे उन जी मोकल ॾींदड़ इमरान वगल जे काफ़ी अख़बारी ऐं ॿिया नुमाइंदा निशानदेही करे चुका आहिनि, पोइ बि पुलिस पारां को बि अमल न थी सघियो आहे।